तव्हांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमतुनि में पेश कजे थो प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया। 15 दिसंबर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मीरपुर साकरो में जी सिंध महाज जो चेयरमैन रियाज़ अली चांडियो जो अवामी मेड़ खे ख़िताब। जी सिंध क़ौमी पार्टी जो इजलास नवाज़ ख़ान ज़ौर चेयरमैन चूंडिजी वियो। सिंध खे सरदारी निज़ाम वॾेराशाही ऐं जुर्गाई सिस्टम खां निजात ॾियारणी पवंदी। अयाज़ लतीफ़ पली जो कमंद ऐं टमाटनि जा अघ घटाइण हारियुनि सां ज़ुल्म आहे। सिंधी हारी तहरीक गघर में सिंधियन नेशनल कांग्रेस मलीर पारां जश्न GMC जो जलसो मुनक़द कयो वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। गघर में सिंधियन नेशनल कांग्रेस मिलीर ज़िले तरफ़ां जदीद क़ौम परस्ती जे बानीकार अज़ीम सियासतदान साईं GM जी यादि में जश्न GM जलसो मुनक़द कयो वियो, जंहिंमें गघर जे शहरनि समेत सियासी समाजी ऐं क़ौमी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। मेड़ाके में सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻुवाणनि ऐं क़ौमी शख़्सियतनि शिरकत करे GMC जे फ़िक्र जदोजहद ऐं क़ुर्बानीनि खे भरपूर भेटा पेश कई हुई। तक़रीब में अब्दुल लतीफ़ मेमण कराची डिवीज़न ऑर्गेनाइज़र मोहब्बत मरकज़ी चेयरमैन सारंग जोयो, डिप्टी ऑर्गेनाइज़र दिलशाद भुट्टो सीनियर, क़ौमी दानिश्वर असगर बाग़ी, शाइर सजाद रिंद, सामल ज़ोहराणी, इरफान ज़ोहराणी, 5 सालनि खां गुम थियल क़ौमी कारकुन PK ज़ोहराणी जी घरवारी बशीरा ज़ोहराणी समेत ॿिया केतिरा ई अॻुवान ऐं कारकुन मौजूदु हुआ। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻुवाणनि मरकज़ी चेयरमैन सारंग जोयो, डिप्टी ऑर्गेनाइज़र दिलशाद भुट्टो, सीनियर क़ौमी दानिश्वर असगर बाग़ी, मोहबाज़ाद, शाइर सजाद रिंद, सामल ज़ोहराणी ऐं ॿियनि चयो त GMC जदीद सिंधी क़ौमी शऊर जो बानी हो, जंहिं सिंध खे सियासी सुञाणप, ख़ुदमुख़्तियारी ऐं क़ौमी वक़ार जो फ़िक्र ॾिनो। हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंधी क़ौम जे हक़नि, धरती जे तहफ़ुज़ ऐं ग़ुलामी जी हर शिकिल ख़िलाफ़ जदोजहद में गुज़ारी। अॻुवाणनि वधीक चयो त GMC जो फ़िक्र अॼु बि ज़िंदा आहे ऐं सिंध जो नौजवान नस्ल लाइ रहनुमाई जो सरचश्मो आहे। हिननि ज़ोर ॾिनो त सिंध जे वसीलनि ते सिंधियुनि जो हक़ तस्लीम करायो वञे, गुम थियल क़ौमी कारकुननि खे फौरी तौरु ज़ाहिर कयो वञे ऐं धरतीअ ते थींदड़ वालारनि ख़िलाफ़ गॾियल जदोजहद खे वधीक मुनज़म कयो वञे। क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयाज़ लतीफ़ पलीअ चयो त पाण सभु सिंधी क़ौम आहियूं। सिंध में को बि सरदार वॾेरो या फ़र्द कंहिं ज़ात कबीले या बिरादरी खे क़ौम सॾे त उते मौजूदु हर सिंधी फ़ौरन उन लफ़्ज़ जी दुरुस्तगी ऐं मज़ामत करे। अयाज़ लतीफ़ पलीअ चयो सिंध जे माण्हुनि खे बिरादरियुनि ऐं ज़ातियुनि जे इतिहाद ऐं क़बीलाई निज़ाम में जकड़ियो वियो आहे। दुनिया चंड ऐं मरीख़ ते पहुची वई। असीं ज़ातियुनि ऐं क़बीलाई तशदुद जबर में मसरूफ़ आहियूं। सिंध में सरदारी जागीरदारी जुर्गाई वॾेरको निज़ाम आहे, जंहिं करे हर ताक़तवर माण्हू सम्झे थो त सिंधी माण्हू असांजा ज़ाती ग़ुलाम आहिनि। सिंध खे सरदारी जागीरदारी ऐं वॾेराशाही मां निजात ॾियारणी पवंदी। अयाज़ लतीफ़ पलीअ चयो त सिंध जी जाग्राफ़ियाई हदनि सां हथचरांद बंदि कई वञे। सिंध जी तबाही ते पार्लियामेंट, अदालतूं ऐं उर्दू मीडिया लातालुकी ख़तमु कनि। वॾियूं सियासी पार्टियूं टकराव बदिरां ॻाल्हियुनि जो रस्तो इख़्तियार कनि। सिंध जी ज़मीनुनि, पाणी, ॿेटनि ऐं वसीलनि ते कब्ज़ा बर्दाश्त न कंदासीं। हुन चयो त पीपुल्स पार्टी सिंध जी दौलत ऐं वसीला ॾेई चोथों भेरो इक़्तिदार ख़रीद कयो। पीपुल्स पार्टी खे मुसलसल सिंध में चोथों भेरो इक़्तिदार मिलण बावजूदु सिंध खे ख़ुशहाली ॾियण बदिरां सिंध खे तबाही ऐं बर्बाद करे छॾियो आहे। ख़राब हुक्मरानी, बदउनवानी, अवाम दुश्मन मुआशी पॉलिसी ऐं आलमी ताक़तुनि खे डिक्टेशन वॾा मसइला आहिनि। पाकिस्तान में हर ईंदड़ हुकूमत गुज़िरियल हुकूमत जो तसुसु साबित थी आहे। कंहिं बि हुकूमत जी पॉलिसी अवाम दोस्त ऐं तरक़ी वारी नाहे रही। ख़राब हुक्मरानी जे करे हुक्मरान तबिके खे समूरियूं मराहतूं हासिल आहिनि, बाक़ी करोड़े अवाम बुनियादी इंसानी हक़नि खां महरूम आहे। ॿिए पासे क़ौमी अवामी तहरीक जनरल सेक्रेटरी एडवोकेट मज़हर राव जो मरकज़ी तर्जुमान अयाज़ अशरफ पली जो शौकत तुनियो, कामरेड किरोड़ रिबाड़ी, अरसलान बेलकानी ऐं एडवोकेट मीर खोसो दादू में क़ौमी अवामी तहरीक मरकज़ी सीनियर डिप्टी जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ ख़ासकरी समेत ॿियनि क़ौम परस्त अॻुवाणनि ते कूड़ो केस दाख़िल करण जी मज़म्मत कंदे फौरी तौरु केस ख़तमु करण जो मुतालबो कयो आहे। अॻुवाणनि चयो त पीपुल्स पार्टी इक़्तिदार ख़ातिर सिंध जी ज़मीन, दरिया ऐं वसीलनि जो सौदो कयो आहे। 27 तरमीम ज़रिए अदलिया ऐं जमहूरियत खे ख़तमु कयो वियो आहे। अवाम जे आवाज़ खे दॿाइण लाइ
सिंध में कूड़ा केस कया पिया वञनि। अॻवान चयो त जमहूरियत जे नाले में सिंध जी अवाम सां धोखा कया विया आहिनि। सिंध जा ज़िला करप्ट वज़ीरनि खे रियासतूं बणाए ॾिना विया आहिनि। मंशात ऐं ॾोहनि जो राज आहे। अॻवान चयो त जेको फ़सुलु लहे थो उनजो अघु केराए आबादगारनि ऐं हारियुनि जो मुआशी क़तल कयो पियो वञे। सारियुनि खां पोइ हाणे कम जो अघु केरायो वियो आहे, उनखां पोइ कणिक जो अघु केरायो वेंदो। सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत जूं पॉलिसियूं अवाम दुश्मन ऐं सिंध दुश्मन आहिनि। सिंध हारी तहरीक जो इजलास मरकज़ी नायब सदर अली नवाज़ दाहिरी जी सदारत हेठि D10 पलीजो हाउस ते थी गुज़रियो, जंहिंमें डॉक्टर दिलदार लिगारी, दरिया ख़ान ज़ौर, बिलावल लाशारी, सागर दर्स, मज़हर मीरजत, शगुन कोली, रियाज़ पेचू ऐं एडवोकेट अशोक कुमार शिरकत कई। अॻवान वधीक चयो त हुक्मराननि ज़राअत खे तबाह करे हारियुनि ऐं आबादगारनि जो मुआशी क़तल पई करे। हुक्मराननि पहिरीं पाणी जी हथरादू खोट करे अंबनि, केलनि ऐं ॿियनि मेवनि जा फ़सुल तबाह करे छॾिया, जंहिंसां हारियुनि, आबादगारनि ऐं ठेकेदारनि जो अरबे रुपयनि जो नुक़सानु थियो। हाणे टमाटनि ऐं मिर्च जे फ़सुलनि जो अघु घटाए हारी आबादगार खे मुआशी तौरु तबाह कयो पियो वञे। जॾहिं त सरमाएदार जी खंड, ज़रई दवाऊं, भाण जो अघु चोट चाढ़ियो वियो आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सिंधी हारी तहरीक तरफ़ां अवामी तहरीक जे 21 डिसंबर ते लाड़काणे में 26 तरमीम, 27 तरमीम, सिंध जे विरहाङे जी साज़िश, कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधू दरिया ते केनाल ख़िलाफ़ु ऐलानियल रैलीअ में भरपूर शिरकत कई वेंदी। हारी तहरीक जो वफ़द 3 जनवरी ते लाहौर में थींदड़ किसान राब्ता काउंसिल जी कॉन्फ्रेंस में पिणु शिरकत कंदो। इजलास में अॻवाननि तरफ़ां मुख़्तलिफ़ ज़िलनि जे दौरनि जो फ़ैसिलो कयो वियो। मीरपुर साकरो में जी सिंध महाज जो चेयरमैन रियाज़ अली चांडियो जो अवामी मेड़ खे ख़िताब। सिंध में रोज़गार जा ज़रिया ख़त्म थी विया आहिनि, या सिंध में ज़मीन अनो पाइण छॾे ॾिनो आहे, या सिंध जे ज़मीन जे सीने मां को पेट्रोल ख़त्म थियो आहे, गैस ऐं कोयलो निकिरणु बंदि थियो आहे। समुंड इहे कुदरत जूं नेमतूं आहिनि, रब सभु नेमतूं ॾिनियूं आहिनि, पर बुख ऐं ज़ुल्म जो निज़ाम पाकिस्तान में 78 सालनि ताईं लॻभॻि हिनमहिल 80 वरिय थियनि था। 80 वरिय में ही गुरबत ऐं बुख पंजाब ऐं पाकिस्तान में कब्ज़ेगिरीअ जे सियासत कंदड़ कुवतुनि ॾिनियूं आहिनि। छो त इस्लामाबाद खे चोर वणंदा आहिनि, सिंध जो अवाम नथो वणे। हुननि खे आसिफ ज़रदारी वणे थो त ज़रदारी जे मार्फत सिंध खे बर्बाद कनि। दरिया, समुंड, कोयलो, गैस, तेल ऐं तव्हां जूं ज़मीनूं कब्ज़ो कनि। फार्मूलो था आणनि त अवां पिनो, अवां जे पिनण जो फार्मूलो त औरतूं बेनज़ीर इनकम सपोर्ट वठनि। पिनण जो फार्मूलो त आबादगार पिननि, उशर ज़कात जे नाले में पिनो, बैतुल माल जे नाले में पिनो। ए बदमाशो, असांजी खरबे डॉलरनि जी दौलत और जा धणी सिंधी असांजी उहा जो पिनण मंगण त तव्हांजो कमु आहे। चोर चोर जा पुट इक़्तिदार ते वेहंदा त तबाही थींदी। आसिफ ज़रदारी हाकू डाकू जो पुट आहे, चोर आहे। बिलावल ज़रदारी आसिफ ज़रदारी जो पुट आहे त चोर आहे। चोर तव्हांखे तरक़ी ॾींदा, चोर रोज़गार ॾींदा। तव्हांजे घरनि में मानी कोन्हे, तव्हांजे घरनि में मानी कोन्हे, रोज़गार कोन्हे। समुंड जे कंधी जो ज़िलो अल्लाह एतिरो बाज़ारो थियो त हवा जी रफ़्तार में बिजली पैदा कयो पिया। तव्हांजे घरनि में बिजली कोन्हे। अल्लाह कारो सोन ॾिनो आहे सदियुनि ताईं। कोयलो वो पंजाब खे रोशन थो करे, तव्हांजे घर में बिजली कोन्हे। बिजली बाण नथा ॾियनि, उन खज़ानो जेको तो रेवेन्यू कमाइजे थो, उनजा पैसा सिंध में ख़र्च थियनि त अवां सऊदी अरब ऐं कतर वांगुरु हिते माण्हू नौकर घुराईंदव, एतिरा दौलतमंद आहे। पर तव्हांखे बुख, बदहाली ऐं ख़ौफ़ जे पोयों लॻायो वियो आहे। असां संजे माण्हुनि जे रोज़गार, संजे माण्हुनि जे तरक़ी, तालीम, सिहत ऐं बुनियादी ज़रूरतुनि जे लाइ
बुनियादी इज़त भरी ज़रूरतुनि लाइ, बुनियादी ख़ुशहाली लाइ, तव्हांजे न्याणनि नंगनि ऐं तव्हांजे मासूमनि खे शानदार मुल्क ॾियण जे लाइ साईं GM सैद 30 साल जेल में वेठो हो। ज़ुल्म क़बूल कोन्हे, आज़ादी, तरक्की, ख़ुशहाली जा इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ 22 ते ख़ुशहाली जॾहिं माण्हू गैर महफ़ूज़ हूंदा आहिनि, असां पंहिंजे मुल्क में अजनबी ऐं गैर महफ़ूज़ ऐं पिनण वारा फ़क़ीर थी विया आहियूं। तव्हांजूं ज़मीनूं हिते धारिया वठनि था, फार्म हाउस, ऐं तव्हां रोज़ वॾियूं गाॾियूं वहंदे ॾिसो था। इहे गाॾियूं तव्हांजूं आहिनि, इहे मिल्कियतूं तव्हांजूं आहिनि, पर तव्हांखे वेचारो कयो वियो। इन वेचार जी मां ॿाहिरि निकिरो। ये पीपला या लीगला या पाकिस्तान जा हुक्मरान ऐं मुल्ला वो तव्हांखे कुझु न ॾींदा। मां राति फेसबुक ते पे ॾिठो त ठटे जे शहर में चऊं त फाश अॾनि खे बाहि था ॾियूं। वॾो फाशिज़म जो नालो आसिफ ज़रदारी आहे, उनखे बाहि तव्हांखे ॾियणी पवंदी। घर घर में बुख ऐं इहे फाशी जा अड्डा पीपल्स पार्टी जे करे। सिंध यूनाइटेड पार्टी डिवीज़न हैदराबाद जो डिवीज़नल काउंसिल इजलास GM सैद एडिफिस जामशोर ते थी गुज़रियो, जंहिंमें इलेक्शन कमेटी मेंबर असगर कुरैशी सदारत में डिवीज़न जे उहिदेदारनि जी चूंड थी गुज़री, जंहिंमें सलाह मुसलत सां डिवीज़नल सदर जे उहिदे ते मुनवर अली ख़ासकली ऐं डिवीज़नल सेक्रेटरी जे उहिदे ते दरिया ख़ान लिगारी बिना मुक़ाबले कामयाबी जो नोटिफिकेशन उहिदेदारनि खे ॾिनो वियो। इजलास में हैदराबाद डिवीज़नल काउंसिल जे सभिनी मेंबरनि खे शिरकत कई। सिंध यूनाइटेड पार्टी कराची डिवीज़न जे ज़िले उहिदेदारनि जी तारफ़ी गॾिजाणी मरकज़ी नायब सदर मुनीर नायब जी सदारत हेठि ख़ासकली हाउस ते थी गुज़री। गॾिजाणी डिवीज़न में चीफ ऑर्गेनाइज़र इंजीनियर ख़ादिम बुरड़ो, ऑर्गेनाइज़र फ़तेह समेत मखदूम शम्स, डॉक्टर अली नवाज़ गब्बोल, मुनीर अहमद बंसी, सत्तार डायरी, रवि राजवीर, अमीर जान चांडियो, महबूब खोसो, सदाकत गोरड़, खलीक रहमान हकड़ो ऐं सिराज अहमद शिरकत कई। तारफ़ी गॾिजाणी में मरकज़ी नायब सदर मुनीर अहमद नाइच डिवीज़न ऐं ज़िले अॻुवाणनि खे हिदायत कई त कराची डिवीज़न में समूरनि ज़िले अंदरि UC ऐं टाउन सतह जी तंज़ीम साज़ी खे यकीनी बणायो वञे त जीअं तंज़ीम हेठियुनि सतहनि ताईं मज़बूत थिए। हिन चयो त कराची अंदरि जेके आम माण्हुनि जा समाजी मसइला आहिनि, उन्हनि में तंज़ीम खे शामिलु थियणो पवंदो ऐं उन्हनि जे मसइलनि जे हल लाइ कोशिशूं वठणियूं पवंदियूं, जीअं कराची जो आम माण्हू SUP सां सलाहिजी सघे। डिवीज़नल चीफ ऑर्गेनाइज़र इंजीनियर ख़ादिम बुरड़ो ऐं फ़तेह ख़ासकरी चवणो त इंशा अल्लाह ताला नए जज़्बे सां कराची अंदरि तंज़ीम खे सगारो करण लाइ कोशिशि कंदासीं। हिन ज़िले अॻुवाणनि खे यकीन ॾियारियो त ज़िलनि जा जेके बि इशूज़ आहिनि गॾियल हिकमत अमली सां उन्हनि खे हल करण जी कोशिशि कबी। हैदराबाद काल GSN तहरीक मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी अनवर बुर्दी, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी फैसल वगण सेंट्रल जेल हैदराबाद में पांदी क़ौमी कारकुन सां मुलाक़ात लाइ पहुता त इंतिज़ामिया मुलाक़ात करणु कोन ॾिनी। जेल सुपरिटेंडेंट अब्दुल करीम अब्बासी, डिप्टी ज़ुल्करनैन जोखियो, अमलदार शेर ख़बीर हसन कीरियो ऐं ॿियनि अॻुवाणनि सां बदतमीज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त असांखे क़ौमी कारकुननि पैगाम मोकिलियो त जेल इंतिज़ामिया जो रवैयो दुरुस्त न आहे ऐं अंदरि असां सां वॾो ज़ुल्म आहे। रिश्तेदारनि सां मिलण बि नथो ॾिनो वञे ऐं जेल इंतिज़ामिया असांखे सिर्फ़ु अधु कलाकु विसार जो ॾिनो थो वञे, बाक़ी सॼो ॾींहुं तालो लॻल आहे। अॻुवाण वधीक चयो त असां क़ौमी कारकुन सां मुलाक़ात करणु आयासीं त डिप्टी सुपरिटेंडेंट ज़ुल्करनैन जोखियो ऐं पुलिस अमलदारनि मुलाक़ात करणु कोन ॾिनी। इंतिज़ामिया चयो त जेल जे सुपरिटेंडेंट अब्दुल करीम अब्बासी तरफ़ां क़ौमी कारकुन जी मुलाक़ात बंदि आहे। अनवर बुर्दी फैसल वगण चयो त सेंट्रल जेल हैदराबाद जी इंतिज़ामिया पंहिंजो रवैयो दुरुस्त न कयो त GSN तहरीक तरफ़ां सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। GSN क़ौमी पार्टी ऐं नेशनल कांग्रेस जो इजलास सिंध हाउस मीरपुर बठोरो में थी गुज़रियो, जंहिंमें ईंदड़ 2 सालनि लाइ क़ौमी पार्टी ऐं मरकज़ी बॉडी चूंडी वई। जंहिं मूजिबि नवाज़ खान ज़ौर खे चेयरमैन, मोहम्मद अली खुश्क सीनियर वाइस चेयरमैन, उरूज आज़ाद सिंधु वाइस चेयरमैन, सूफ़ी हाजिन गुल जनरल सेक्रेटरी, फराज सिंधी डिप्टी सेक्रेटरी, यूसुफ कुंबार जॉइंट सेक्रेटरी, वकील ख़ासकेली मालियात सेक्रेटरी, अब्दुल वहाब चांडियो प्रेस सेक्रेटरी, तुराब जतोई कल्चरल सेक्रेटरी। मरकज़ी कमेटी लाइ पिणु 10 मेंबरनि जी चूंड कई वई, जिन में हाफ़िज़ रहीम बख़्श लखण, आज़म फारूकी, अब्दुल सत्तार नारो, आज़ाद शर, यूसुफ जमील लिगारी, इम्तियाज़ बाजकाणी,
कादिर बख्श ज़ौर, अयाज़ मीरानी, वासिफ़ अली जतोई ऐं राजा अवकाश खे मरकज़ी कमेटी ते चूंडियो वियो। कराची जी बोरी बाज़ार में सिंधी वकील इमरान हैदर ऐं संदसि घरवारी मथां अफ़गानी पठाणनि जो तशदुद, वकील एफआईआर लाइ थाणे ते पहुची वियो। सिर्फ और सिर्फ हम सिंपल सर्दी की शॉपिंग करने गए, मैं, मेरी बीवी, मेरा छोटा भाई, ठीक है। उधर इनसे को रेट पूछा है, कुछ किया, इतना कुत्ते की तरह चिपक जाते हैं खामखा में। अच्छा पता है 100 लोग उधर इकट्ठा हो गए, अब इधर देख लो, इधर देख लो, कम से कम 100 से 200 लोग इधर। वो तो मैं देख के आया हूँ, अभी मैं बाहर से आ रहा हूँ, मुझे मैंने समझा कि शायद वकील का कोई मैटर ही नहीं है या कोई मसले को और चल रहा है। नहीं, यहाँ तो ये हम तो 4-5 लोग खड़े हैं। मेरी स्टेटमेंट ऑन रिकॉर्ड रख ले, अगर मुझे कल को कोई नुकसान पहुंचता है, ठीक है, मौलवी साहब का चेहरा ले ले ऑन रिकॉर्ड, ठीक है, सबका ले ले, मुझे इन सबसे खदशा है। अगर मुझे कोई भी नुकसान हुआ तो ये सारे चेहरे आप ऑन रिकॉर्ड रख ले, इनके ऊपर एटीसी की एफआईआर होनी चाहिए। बाजार कौन सा था? बाजार अपना रेमबो सेंटर के बिल्कुल सामने जो है अपना बोरी बाजार है, उधर इनकी दुकानें हैं, ठीक है। ये उधर बैठ के दहशतगर्दी का खुलम खुला, पता नहीं अफगानी है, पाकिस्तानी है, चीनी है, मुझे पता नहीं कौन है, लेकिन इनकी दहशतगर्दी खुलम खुला है। ये थाना पूरा इनको जानता है अच्छे तरीके से। मैं पहले लड़ते हैं, रोड ब्लॉक कर रहे हैं, रोड ब्लॉक कर रहे हैं, रोड ब्लॉक करते हैं, पहले लड़ते हैं, मारते हैं, फिर बोलते हैं कि भाई हम सॉरी बोलने के लिए आए। सॉरी, मैंने मौलवी साहब को बड़ी अच्छी बात कही है। मैंने कहा अपनी बीवी को आप सामने लाएं, मैं उसको मारूंगा, इतना खून जितना मेरी बीवी कहीं निकला ना खून, इतना खून उसका निकालूंगा, आपको मैं पाँव पड़ के माफी मांगूंगा, मैं हाजिर हूँ, ले अपनी बीवी को। जाए मौलवी साहब, बड़े पर मुजाहरा करें, जाए। ये बात ना, ये बड़े गलत बात आप कर रहे हैं। क्यों? आप हमें मारो, गलत नहीं है, हम बात करें भी गलत है। इधर देख लो, बात सुनो, इधर देखना, ये मेरी बात सुनो अपना। आकाश का देखो, ये देखो, इसकी चेहरा दिखाओ, ये इस तरह से इसको मारा है। देखें, आप हमारे बड़े हैं, ये देखें, हाथ जोड़ रहे हैं, बड़ों का इस तरीके से बात कर रहे हैं। आप छोड़ देना, अगर नहीं समझ आई, बात ही नहीं करो हमसे। असल में वो 2 बंदे हैं, अच्छा 2 को पुलिस पकड़ना चाह रही थी, लेकिन इन्होंने 300 बंदों ने आके उनको इधर से निकाल लिया, उनको निकाल लिया, बाहर खड़े हुए, थाने के बाहर खड़े हुए, दीदा दलेरी है। मैं उनको भी पहचान सकता हूँ, मेरे साथ चले, पुलिस में अगर दम है, उनको पकड़ना चाह रहे हैं, अभी सामने खड़े हुए, चल के पकड़ ले। और 40 से 50 लाख में मेरी बात मैं बाहर से आया हूँ, मुझे हमें कहा गया कि ये अपना धरना देने जा रहे हैं, मारा भी खुद और धरना भी खुद। हम दे धरना देंगे, यही तो उनकी खासियत है, पहले मारते हैं, फिर चीखते हैं, फिर रोते हैं। भाई एफआईआर हो रही है जी, पुलिस का मेहरबानी है कि आज हमें कुछ ज्यादा टाइम नहीं लगा, टाइम भी एफआईआर कर रहे हैं, आज टाइमली एफआईआर का ऑर्डर दे दिया है, एफआईआर हो रही है। फिर चांद साहब आप सर, हमें जैसे ही पता चला इमरान हमारा भाई है, मैंने अभी आपकी वीडियो देखी सर, किसी भी वकील का मसला होगा, फर्स्ट प्रायोरिटी पे वकील हमारा भाई है, हम आ जाएंगे। जैसे ही पता चला हम यहाँ पहुँचे, एफआईआर हो रही है, आमिर भाई से भी रास्ते में है। सबसे पहले मैं अपने बड़े भाई जनाब आमिर नवाज वड़ाइच का बहुत मशकूर ममनून हूँ, जिन्होंने जैसे ही उनको पता चला, बाखुदा मुझे मौका नहीं मिला, इन लोगों ने मुझे इतना अपना किया, टॉर्चर किया, मुझे मौका नहीं मिला। मेरे दोस्तों ने उनको कॉल करके बोला, उन्होंने फौरी तौर पे एसएसपी साउथ को अपना और अपना उनकी एफआईआर होने जा रही है। थाने पे जो है ना, हम खड़े हुए थाने का, हमने कब्जा ले लिया है, कोई भी वकील अंदर नहीं आएगा, असांखे गाड़ी में बाद में बावजूद असां हिते पहुंचाऊंगा जी। जाम शोर में फ़न, ताक़त ऐं पिदरशाही ते हिकु दिलचस्प बहस करायो वियो, जंहिंमें सियाने आबंदनि घुर कई त औरतुनि तोड़े ॿारनि ते थींदड़ घरेलू तशदुद खे रोकियो वञे ऐं रियासत पारां जोड़ायल कानून ते फौरी तौर ते अमल करायो वञे। सेंटर फॉर पीस एंड सोसाइटी एनजीओज़ पारां सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में इंस्टीट्यूट ऑफ सिंध लॉ जे पीर हिसामुद्दीन राशिदी ऑडिटोरियम में रथियल फ़िक्री वेक में मुक़ररनि इहो बि वधायो त तख़लीक़ी इज़हार समाजी ऐं साख़्ती ऐं क़ुवतुनि खे कीअं चैलेंज करे सघिजे थी, जेका सिन्फ़ी बुनियाद ते तशदुद थियनि था उनखे रोके कीअं सघिजे थो। वेक में आर्ट, ताक़त ऐं पिदरशाही जे उनवान बाबति कानून, घरेलू तशदुद, समाजी रीतनि रस्मनि ऐं कानूननि ते कीअं अमल करे सघिजे थो ते हिकु गहरी तनक़ीदी गुफ़्तगू कई वई, जंहिंमें पहिरीं निशस्त में दानिश्वर ऐं लेखक जामी चांजो, सियासी कारकुन ऐं वुमेन डेमोक्रेटिक फ्रंट जी सदर आलिया बख्शल ऐं एडवोकेट मारिया मलक पंहिंजे वीचार वंडिया। जॾहिं त ॿी निशस्त में सिंध यूनिवर्सिटी जे कम्युनिकेशन डिज़ाइन डिपार्टमेंट, सिंध यूनिवर्सिटी में इंस्ट्रक्टर राबिला अबड़ो, SABC यूनिवर्सिटी में आर्टिस्ट ऐं इंस्ट्रक्टर आसमा कुरैशी, आर्टिस्ट ऐं शागिर्दियाणी मेक नूर राजपूत हिसो वरितो। जॾहिं त हिकु शानदार घण शोबे फ़नकार, मशहूरु लेखिका
ऐं नापा कराची फिल्म स्कूल ऐं आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान में तजुर्बेकार थिएटर इंस्ट्रक्टर समीना नज़ीर ताक़तवर ऐं गहरी तौर ते मुतासिर कंदड़ कहाणी पेश कई। पंहिंजे शानदार स्टेज ते मौजूदगी ऐं जज़्बात सियासत ऐं ज़िंदा हक़ीक़तनि खे दास्तान जी शिकिल में आणण जी सलाहियत खे रोशनास कयो। उन मौक़े ते सिंध यूनिवर्सिटी जे फाइन आर्ट्स डिपार्टमेंट शागिर्दनि पारां हिकु ख़ासि आर्ट नुमाइश पेश कई वई, जंहिंजी तख़लीक़नि घरेलू तशद्दुद, ताक़त, लचक ऐं नाइंसाफ़ी जी अक्कासी कई। ऑस्ट्रेलिया जे शहर सिडनी में भवानी बीच ते अनोखा त्योहार मल्हाइण जे दौरान ॿिनि हथियारबंदनि हिकु चाड़ीअ ते चढ़ी फायरिंग करे ॾिनी, जंहिं हमले में समेत 12 ॼणा मारिजी विया, 29 ज़ख़्मी थी पिया। ॿुधायो पियो वञे त आचर जी शाम मक़ामी वक़्तु मूजिबि शाम 6:45 ते जॾहिं इहो वाक़ियो पेश आयो त 1000 खां वधीक माण्हू समुंड किनारे ते मौजूदु हुआ। पुलिस जवाबी फायरिंग कई ऐं हिकु हमलेवार खे मारे छॾियो, जॾहिं त ॿिए खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। पुलिस हमलेवारनि जी सुञाणप ज़ाहिर बि कई। न्यू साउथ वेल्स पुलिस जो चवणु आहे त जेकॾहिं हिकु हथियारबंद खे 43 सालनि जो मुस्लिम नौजवान फ्रूट खपाईंदड़ अहमद न पकड़िया हा त मारिजी वियल शहरनि जो अंगु वधीक थी सघे हा। पुलिस जो चवणु आहे त अञा ताईं इहो मालूम नाहे थी सघियो त हमलेवार केतिरा हुआ। मक़ामी TV चैनल 7 न्यूज़ ते सोशल मीडिया फुटेज ॾेखारियो पियो वञे त जंहिंमें अहमद खे हिकु हमलेवार खां बंदूक खसण जी कोशिशि करे आहे। हमले दौरान खेसि 2 गोलियूं बि लॻियूं, पर हू हमलेवार सां विढ़ंदो रहियो। हू हर वक़्तु इस्पताल में इलाज हेठि आहे। ऑस्ट्रेलिया जे वज़ीर आज़म एंथोनी अल्बानीज़ ऐं बाक़ी ऑस्ट्रेलिया जे अहमद खे वॾी तइदाद में जान बचाइण लाइ हीरो करार ॾिनो वियो आहे। सकरन में सैयद ज़ैन शाह समेत SUP कारकुननि ऐं क़ौमी कारकुननि मथां केस दाख़िल थियण ऐं सकरन में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ चांडिया पेट्रोल पंप खां औरतुनि ऐं SUP कारकुननि पारां रैली कढे सकरन थाणे अॻियां एहतिजाजी धरणो हणी सकरन पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते SUP अॻवान अयूब खोसो, गुलाम मुस्तफ़ा कीरियो, सियाफ सिंध अॻवान आकाश लाखो, लेडीज़ अॻवान शुमाइला कीरियो, खुशबू लुंड ऐं ॿियनि एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे चयो त पूरी सिंध में बदअमनी उरूज थो आहे। जेको हक़ सच जी ॻाल्हि करे थो उन मथां केस दाख़िल कया वञनि था। सैयद ज़ैन शाह समेत SUP अॻवान असद लुंड, सदर लुंड, मेहराण लुंड, अज़हर लुंड समेत समें कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। उन चयो त पीपुल्स पार्टी वंगारू बणियल आहे। इलाइक़े जे हुक्मरान दौर जे बाअसर माण्हुनि जे चवण ते SUP कारकुननि ऐं हमदर्दनि ते कूड़ा केस दाख़िल कया पिया आहिनि। कंडियारो में साल 2021 में PST ऐं JST टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सैयद दानिश शाह, अब्दुल अलीम, इरशाद अहमद, रशीद अहमद जो चवणु हुयो त 4 साल अॻु PST ऐं JST टेस्ट पास करे वेठल आहियूं, पर अञा ताईं ऑफर ऑर्डर ॾेई नौकरी नथी ॾिनी वञे। हिननि मुतालबो कयो त 16 डिसंबर ते कैबिनेट जे थींदड़ इजलास में असांजे मसइले खे बि खणी कंहिं पोस्टिंग ऑर्डर जारी कया वञनि। हिननि चयो त संदसि उमिरि वधंदी पई वञे, हाणे त कंहिं बि खाते में अप्लाई नथा करे सघूं। हिननि मुतालबो कयो त संदसि मसइलो हल करे खेनि परेशानी खां बचायो वञे। लालू रैंक में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ नौजवान इताज जे सर ते हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी वई। रैली लालू रैंक जे बस स्टॉप खां गश्त कंदे प्रेस क्लब ते पहुती, जिते माण्हुनि सख़्तु नारेबाज़ी कंदे बदअमनी खे बुंजो ॾियण जो मुतालबो कयो वियो। एहतिजाजी रैली जी अॻवानी कंदड़ मोल मुगेरी, आरिफ तुन्यो, अमजद खासकेली ऐं शरीक मीण ॻाल्हाईंदे चयो त लालू रैंक में वधंदड़ बदअमनी जीअर जंजाल करे छॾियो आहे। धाड़ा फुरूं मामूल बणियल आहिनि। लालू रैंक पुलिस को बि तहरुक नथी वठे। शहरनि समेत ॻोठाणा गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। हिननि SSP कंबर शहदादपुर खां मुतालबो कयो त अमन अमान बहाल कयो वञे, ॿी सूरत में इंडस हाईवे ब्लॉक कयो वेंदो। कंबर जे कलराटी महले जी रवासी पोरियत नौजवान सिकंदर गोपांग जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ 3 ॾींहं में शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे गॾियल इत्तेहाद सिकंदर गोपांग रिहाई कमेटी तरफ़ां क्रिकेट ग्राउंड खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढे धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाननि मोहम्मद जान बिरोई, सिराजुद्दीन चांडियो, प्यारल पंवर, साजाद गोपांग ऐं ॿियनि जो चयो त नौजवान सिकंदर गोपांग खे रियासती इदारनि बिला जवाज़ पंहिंजी ज़रई ज़मीन खां खंभे गुम करे छॾियो आहे। हिननि वधीक चयो त सिकंदर गोपांग मथां अगरि कंहिं बि क़िस्म जो इल्ज़ाम आहे त हुनखे कोर्ट में पेश कयो वञे। हिननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नौजवान सिकंदर गोपांग खे बाज़ियाब करे संदसि वारसनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। सिंध सेक्युलर स्टडी फोरम तरफ़ां सीलरा ॻोठ जे पोरियत जदोजहद सां लाॻापियल 2 अमल तारीख़ी किरदारनि मरहूम कामरेड मोहम्मद साले सेलरू ऐं मरहूम कामरेड खबड़ ख़ान सेलरू जे वरसी मुनासिबत सां शहदाद कोट में भरपूर तक़रीब मुनक़द कई वई।
तक़रीब में मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ पोरियतनि सियासी ऐं समाजी धुरियुनि ऐं अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई, जहिड़ा त औरतुनि जी निमाया मौजूदगी तक़रीब खे शानदार बणायो। तक़रीब खे ख़िताब कंदे मुख्य महिमान PTUDC जे सदर कामरेड अनवर पंवर जी चयो त मरहूम कामरेड मोहम्मद सालेह सिलरू ऐं मरहूम कामरेड ख़बर ख़ान सिलरू पोरियत जदोजहद जा अनमोल हीरा ऐं क़ुर्बानी जी अलामत हुआ। हिननि चयो त ॿिन्ही अॻवाननि सॼी हयाती पोरियत तबिके जे आज़ादी ऐं हक़नि ऐं समाजी इंसाफ़ लाइ जाखोड़ कई, ख़ासि तौरु नियाणियुनि जी तालीम ऐं शऊर लाइ जेका लाट ॿारी उहा अॼु बि रोशन आहे। कामरेड अनवर पंवर वधीक चयो त जंहिं दौर में कामरेड मोहम्मद सालेह सिलरू ऐं कामरेड ख़बर ख़ान सिलरू पंहिंजे घरनि मां नियाणियुनि खे तालीम ॾियण जी शुरूआति कई, उन वक़्तु उन सख़्तु तनक़ीद खे मुंहुं ॾियणो पियो, पर उन्हनि समाजी दबाव जे परवाह न कंदे इंसानी बराबरी ऐं शऊर जी वाट इख़्तियार कई ऐं सॼी ज़िंदगी उन जदोजहद खे जारी रखियो। जूने अॻवान सूफ़ी अब्दुल ख़ालिक़ बलोच पंहिंजे किताब में चयो त कामरेड ख़बर ख़ान सिलरू हयाती पोरियत तबिके जी आज़ादी लाइ इनक़लाबी जदोजहद में गुज़ारी। सूफ़ी अब्दुल ख़ालिक़ बलोच ॿुधायो त कामरेड ख़बर ख़ान सिलरू अणपढ़ियल हुअण बावजूदि लाशौरी दौर मां निकिरी उन मर्कज़ यूनियन खां पंहिंजी सियासी सफ़र जी शुरूआति कई। हू कामरेड जाम साकी खां मुतासिर थी कम्युनिस्ट पार्टी में शामिल थियो ऐं कामरेड जाम साकी जो वेझो साथी रहियो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया। प्रोग्राम ख़बरुनि जो दुनिया वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।